अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, 2 करोड़ खां वधीक आबादी रखंदड़ कराची शहर जिते मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू रहनि था, जिते मुख़्तलिफ़ रोज़गार धंधनि धाड़नि सां वाॻियल माण्हू रहनि था, हिन शहर जे हवाले सां इहो बि चयो वेंदो आहे त हिन शहर में राति जो बि चहल पहल ऐं ज़िंदगी हरकत में रहे थी। हूअं त सॼो मुल्क दहशतगर्दी जी लपेट में आहे, पर सिंध जी राजधानी कराची गुज़िरियल केतिरे वक़्त खां दहशतगर्दनि जे निशाने ते आहे ऐं गुज़िरियल 3 ॾींहनि में कराची जहिड़े शहर में 2 वॾा दहशतगर्दी जा वाक़िया थी चुका आहिनि, जंहिंमें एयरपोर्ट जहिड़े हसास हंध ते दहशतगर्दनि फायरिंग ऐं मुक़ाबले जे नतीजे में केतिरियूं क़ीमती जानियूं ज़ाया थी वियूं। पुलिस, रेंजर्स, ASF जे जवाननि यकीनन इंतहाई बहादुरी जो मुज़ाहिरो पिणु कयो ऐं पंहिंजूं क़ीमती जानियूं कुर्बान कयूं, पर दहशतगर्दी जा इहे वाक़िया पंहिंजी जाइ ते हिकु सवालिया निशान ज़रूरु आहिनि त उते वरी इंतिज़ामी लापरवाही, सरकार जी ग़फ़लत ऐं सिक्योरिटी इदारनि जी हाई अलर्ट पोज़ीशन ते पिणु केतिरा ई सवाल उथनि था। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में जेके महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ कराईंदी हलां। असांजा महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻवान ज़ैन अंसारी साहब, वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी नजमी आलम साहब, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में आए। असांजा ॿिया महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल या MP वरियाम फ़कीर साहब, बड़ी मेहरबानी अवां जो प्रोग्राम में आए। नजमी साहब, आपसे स्टार्ट करना चाहूँगी कि कैसे देखते हैं 3 दिन में कराची में दहशतगर्दी के 2 बड़े वाक़यात को आप? बिल्कुल, पूरा पाकिस्तान इस दहशतगर्दी की लपेट में है। आप उसको अगर कराची को अलग रख के देखेंगे तो शायद फिर आप अपने सवाल का जवाब नहीं ढूंढ सकते। लेकिन बात तो इस वक्त कराची की नहीं, मैंने आपसे कहा ना, आपको उसको पूरे बिगर कैनवस में देखना होगा कि पाकिस्तान इसी दिन आपने देखा कि जिस दिन ये बड़ा वाक़या हुआ कराची एयरपोर्ट पे बलूचिस्तान में वो ज़ायरीन की बस पे हमला होता है जिसमें 23 से 24 लोग शहीद हुए। उससे मेरे ख्याल 1 हफ्ता पहले आपने झंग में देखा कि एक हमारे कर्नल और एक इस रैंक के हायर रैंक के ऑफिसर्स बम ब्लास्ट में हलाक होते हैं। तो मैं इसलिए बता रहा हूँ कि आपको इस पूरे सिनारियो को पाकिस्तान के ऊपर रख के देखना होगा अगर हम इसको हल करना चाहते हैं, ये समझना चाहते हैं। लेकिन रजवी साहब, कराची में सिर्फ हाई अलर्ट है, दहशतगर्दों के खिलाफ पूरे पाकिस्तान में हाई अलर्ट, पूरे यही तो प्रॉब्लम आ रही है। देखिए, एक बात आप समझें, हम सिंध गवर्नमेंट दहशतगर्दों के खिलाफ पीपल्स पार्टी की जब फेडरल गवर्नमेंट में थे हम तब भी और अब भी हमारा बड़ा स्टांस क्लियर था और हम इनके खिलाफ करते रहे हैं दहशतगर्दों के खिलाफ। लेकिन हो ये रहा है कि दूसरे सूबों में 3 सूबे ऐसे हैं जहां पे उनकी फ्रेंडली हुकूमत मौजूद है, दहशतगर्दों की फ्रेंडली हुकूमत मौजूद है। इसमें मुझे कहने में कोई आर नहीं, और उसका वाज़ह नज़रिया आपने मुजाहरा देखा था जब मुल्क में जनरल इलेक्शन हो रहे थे कि दहशतगर्दों की तरफ से क्लियर कट कहा गया कि ये 3 जमातें जलसा करेंगी तो हम ब्लास्ट करेंगे, बाकी जमातों को जलसा करने की इजाज़त है। ये कोई ढकी छुपी बात नहीं है। लेकिन अब हो ये रहा है कि हमने तमाम मुल्क की पॉलिटिकल पार्टीज़ ने हमारी फेडरल गवर्नमेंट को मैंडेट दिया कि आप इस पर करें। उन्होंने कहा जी हम बातचीत से हल करना चाहते हैं। 1 साल हो गया, रिजल्ट्स 0। मुस्तकिल मुल्क में धमाके हो रहे हैं, मुस्तकिल कहीं ना कोई दहशतगर्दी की वारदात हो रही है, हमारे फौजी जवान शहीद हो रहे हैं, आम बेगुनाह लोग मारे जा रहे हैं, लेकिन हमारा मुल्क उस दहशतगर्दी के खिलाफ कोई किसी पॉलिसी के बगैर है। इस वक्त हमारे पास कोई सिम्त नहीं है। लेकिन मुज़ाकरात के हवाले से तो APC में आपकी पार्टी ने भी यही कहा था कि हाँ ठीक है, आप बातें करें, मुज़ाकरात करें। देखिए ना, कब तक करेंगे, कब तक करेंगे? कोई डेडलाइन होती है ना कि भाई मैंने या इनकी बात हुई या तो फैसला हो गया या नहीं हुआ। आप मुज़ाकरात करते रहेंगे, इस मुल्क के बेगुनाह लोग, फौजी और हमारी अहम तनसीबात निशाना बनती रहेंगी, लेकिन हम बातचीत करते रहेंगे। कोई लिमिट भी तो होती है ना बातचीत की कि भाई ये है, आज दहशतगर्दों का स्पोक्समैन कह रहा है हमने हमला किया है, शायद जो दहशतगर्दों का स्पोक्समैन है कि हमने हमला किया है, कुछ ढुकी छुपी बात नहीं रहेगी। उसके बाद भी हम उनसे बात कर रहे हैं। सवाल आपसे ये है कि दहशतगर्द कराची में दाखिल किस रास्ते से हुए? पंजाब के रास्ते से, हथियार लेकर पंजाब के रास्ते से वहां से होते आते हैं ना, यहाँ से ओढ़ के नहीं आते। देखिए, आप रास्ते में कहीं कोई चेकिंग का अमल नहीं होता, इतने बड़े हैवी हथियार जो है वो गाड़ी में लेके एंटर हो जाते हैं, जबकि पुलिस रेंजर जगह जगह चौकियां बनी हुई हैं। एक बात देखिए, वो बड़े हाईली ट्रेंड दहशतगर्द हैं। आपको समझना, जिस तरह से उन्होंने अटैक किया, मैंने आपसे कहा आप उसको अगर एक वाक़े पे रख के देखेंगी तो उसका हल नहीं ढूंढ। ठीक है, कराची यूनिवर्सिटी, लेकिन वो कोई सुलेमानी टोपी तो पहन के नहीं आएंगे ना, तो नजर ही ना आए। मैंने कहा ना, पंजाब के रास्ते से यहाँ तक तो आते हैं ना, वहां से चलते हैं, वहां से चलते हैं, पूरा खैबर पख्तूनख्वा पंजाब गुजरते हुए आते हैं, कहीं नहीं रुके थे।
यहाँ से तो नहीं आते, यहाँ के मकामी लोग तो नहीं है, यहाँ भी नहीं रोकते, यहाँ भी नहीं रोकते मैडम यहाँ से मैंने आपसे कहा ना यहाँ के मकामी लोग तो नहीं है। माण्हू ॻाल्हि अहिड़ी करे जेका मञण जहिड़ी ॻाल्हि हुजे न। यहाँ के मकामी लोग नहीं है फिर तो रोकना चाहिए ना। मैं आपसे यही कह रहा हूँ ना कि 2-2.5 करोड़ की आबादी का शहर है, इतने बड़े शहर में किसी जगह पे जाके छुप जाना ये इतना इजी नहीं है। हमारा पूरा मुल्क दहशतगर्दी की लपेट में, लेकिन हम दहशतगर्दी के खिलाफ किसी पॉलिसी के बगैर बैठे हुए, हमारी कोई सिम्त नहीं है दहशतगर्दी से, तो हमें ये चीजें शरीफ माण्हू हिकिड़ो ज़ैन साहब खां पुछी वठां, वरम साहब तव्हां ॾे अचो था। नजमी साहब जो चवण जो मक़सदु इहो आहे त दहशतगर्दी जी का पॉलिसी कोन्हे, असांजो मुल्क दहशतगर्दी जे हवाले सां बिना पॉलिसी जे हली रहियो आहे ऐं इन जो सिधो सां तालुक जेको आहे सो पंजाब जे ज़रिए दहशतगर्द अचनि था। छा सिंध हुकूमत इन जी ज़िम्मेदारी आइद नथी थिए? छा वफ़ाक़ी सरकार इन जी ज़िम्मेदार आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। नजमी साहब जो पंहिंजो ख़्यालु आहे त पंजाब खां दाख़िल था थियनि ऐं सिंध खे अचे लुटनि था, तबाही था कनि, सिंध जी खे सत्यानाश करे छॾे थो। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे सिर्फ़ु त कराची खां हले थो सिंध, उबावड़े जी हद ते उबावड़ो ज़िलो ख़तमु थो थिए त तक़रीबन 550 या 600 किलोमीटर इहा रेंज हूंदी ऐं 550-600 ते बि अलाए केतिरियूं चौकियूं आहिनि। उन्हनि चौकियुनि खे क्रॉस था कनि। हिते त पंजाब जी गवर्नमेंट जेकॾहिं असांखे चवनि त असां हिन हिते बि लुक आफ्टर कयूं, पंजाब जी गवर्नमेंट CM पंजाब खे अर्ज़ु कयूं त महिरबानी कयो तव्हां सिंध जी बि CMशिप एक्सेप्ट कयो ऐं हिते अमन अमान क़ाइमु कयो त असांखे को हार कोन्हे। सवाल इहो पैदा थियो त 600 किलोमीटर सां उहो हथियार अचनि था, हिन जो इहे पुलिस किथे आहे? जॾहिं पुलिस थाणा विकामजनि था, जॾहिं वॾेरनि जे हथ में अचनि था थाणा, ऐं उहे कहिड़ो कंट्रोल करे सघंदा? उहे कहिड़े सिस्टम में हली सघनि था? बाक़ी उहे चवंदा आहिनि त पंधु करे पाण न सघूं, लानत गोॾनि ते। सिलसिलो इहो आहे त बसि जेको बि थिए थो त पंजाब उनजी पॉलिसी आहे, पंजाब जी पॉलिसी आहे, फलाण पॉलिसी आहे। पाण गॾु वेठा। तव्हां सुठो सुवालु पुछो त जॾहिं APC थी, प्राइम मिनिस्टर साहिबु चेयर कई, सभु पार्टियूं उन में हुयूं, पीपल पार्टी बि उन में हुई। उन खां बाद में हिन सभिनी चयो त मुज़ाकरात थियणु खपनि। मुज़ाकरात थियणु शुरू थिया, मुज़ाकरात नाकाम थिया। उन्हनि में केतिरा ग्रुप थिया, पाण में ग्रुप विढ़िया। हाणे उन में कम अज़ कम असांखे एतिरी त ख़बर पइजी वई त हे ग्रुप जेके आहिनि, इहे जेके आहिनि दुश्मन आहिनि पाकिस्तान जा, जेके उहे मुज़ाकरात करण ई नथा चाहिनि। ऐं उन खां बाद में हिन नजीब मुंहिंजो सुठो नंढड़ो भाउ आहे ऐं पुराणा सां तालुकात बि आहिनि, हाणे बि आहिनि। पर मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त जॾहिं हीअ त चवंदा ऑपरेशन बंदि थी वई आहे, पर असां चयो त वज़ीरिस्तान में ऑपरेशन आहे। जेके बि असांजे फोर्सिस सां विढ़नि था, जेको सिस्टम थिए थो त उन सां बिल्कुलु फोर्सिस असांजा हथनि मथां हथ ॿधी न वेठा आहिनि, उन्हनि ते ऑपरेशन हाल जारी आहे। पर बदकिस्मती असांजी इहा त सिंध जे अंदरि जो कोई कराची में वाक़ियो थियो आहे, असां सख़्तु अल्फाज़ मुज़म्मत कयूं था। ऐं मां तव्हांखे बर्ज़ कंदुसि त जेका असांजा शहीद थिया आहिनि उन्हनि जे लाइ असां ताज़ियत कयूं त तमामु बहितरु थींदी। शहीदनि वॾो मुक़ाबिलो कयो आहे ऐं उहो अहिड़े नमूने सां अजीब सिलसिलो आहे हिननि जो, हिनखे एक्सेप्ट कोन था कनि त जेके माण्हू 4 माण्हू पहिरें धक थिया शहीद थिया आहिनि असांजा ASF जा, त विढ़िया हूंदा न। इहे त न थिया त हुननि खे रस्तो ॾिनो त अचो तव्हां विढ़िया। उन खां बाद में रेंजर जा शहीद थिया आहिनि, उन खां बाद में पुलिस जा शहीद थिया आहिनि। ऐं वॾी कार्रवाई जेका हुनजे दिमाग़ में ईंदी त असां जहाज़ हाइजेक था कयूं, उते न पहुचणु ॾिनऊं। ऐं उन खां बाद में वॾी दिलेरीअ सां हिननि मुक़ाबिलो कयो आहे ऐं जेको पाकिस्तान में मुंहिंजे ख़्याल में त रिकॉर्ड मुक़ाबिलो हुयो। ऐं इन खां बाद में पर इहो वरी इहो चवण थो चाहिं, नवाज़ शरीफ़ साहिबु सॼी राति वेही हुन जेके कंट्रोल कयो आहे, सॼी राति हुन खां हर शइ जी रिपोर्ट पियो वठे, DG रेंजर्स खां धार पियो वठे, कोर कमांडर खां धार पियो रिपोर्ट वठे। ऐं उन खां अलावा जेके बि इदारा हुया उन्हनि खां IG सां उहो लाइन अप हुयो, सभिनि सां। मुंहिंजे ख़्याल में त साईं कामिली शाह सां बि लाइन अप थी सघे थो त हुजे, सभु लाइन अप हुयो। उनजे बावजूद भी असांखे तरक़ी नथी, पंजाब खां हलिया आहिनि, फलाण थिया। कहाँ से आते हैं? मेरे उस रास्ते से आते हैं। इहो को चवण ग़लति आहे। पोइ मुंहिंजे ख़्याल में रास्ते से आते हैं, इस रास्ते से आते हैं। 600 किलोमीटर आप क्या कर रहे हो? 600 किलोमीटर में जे 2000 किलोमीटर का रास्ता वो करके आते हैं। 600 में तो पकड़ो ना, आखिर में तो पकड़ो ना उनको। पकड़ न उहो सिर्फ़ु हिननि जी इहा आहे त हिननि जे मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि, असां महिरबान आहिनि, पर हिननि जी सिंध में हुकूमत नाले सां का शइ कान्हे। हे इंतकामी कार्रवाई वठण जे लाइ शींहं आहिनि।
जेकर हिननि खे को वाउंट नथो मिले या हिन जे मुक़ाबले में को माण्हू अचे थो त उन जे मथां 200 300 केस आणी ख़तमु करे छॾे। ग़रीबनि जूं ज़मीनूं जेके आहिनि ग़रीबनि जूं ज़मीनूं 3 साल लीज़ उन खे मिंट में ख़तमु करे अलाए छा दादा आहे दादा ई आहे अलाए छा आहे सॼे कैचे जूं ज़मीनूं 16,000 एकड़ ज़मीन ॾियनि था। हे बादशाह आहिनि। उते रेंजर्स उते छा था कनि उते पुलिस जे बंकर बंदि गाॾी वञनि थियूं पुलिस वञे थी अटाला वञनि था। बाक़ी जेके दहशतगर्द उबावड़े खां बकोल हिननि जी त उबावड़े खां अचनि था कराची में दाख़िल थियनि उन्हनि खे रस्ते में किथे बि नथो रोकियो वञे। वरियाम साहब तव्हां जो हिन ते छा मतिलबु आहे? छा सिंध सरकार जी जेका आहे सिक्योरिटी लैप्स कोन्हे ग़फ़लत कोन्हे लापरवाही कोन्हे जॾहिं त अॻुवाट इतला हुयो त एयरपोर्ट समेत अहम हंधनि ते दहशतगर्द हमला करे सघनि था उन जे बावजूदि हिफ़ाज़ती उपाउ न वरिता विया दहशतगर्द दाख़िल थी विया उन्हनि हमलो करे ॾिनो अंधाधुन फायरिंग कई दस्ती बमनि सां हमलो थियो ॿिन्ही तरफ़नि खां मुक़ाबिलो थियो असांजा एतिरा जवान शहीद थी विया। ॾिसो न हीअ सूरताल ज़ाहिर ते आहे हीअ हिते अॻु में ऑपरेशन हले पियो काफ़ी वक़्तु थियो आहे उन में ऑपरेशन हलियो आहे पर उन जो नतीजो कुझु बि न निकितो ऐं अॻु में त ही पीपल्स पार्टी वारा हमेशह उछलींदा अॻियुनि हुकूमतनि असांखे ही गंद ॾिनो ही गंद ॾिनो हाणे त पोयां 5 साल बि हिननि जा रहिया आहिनि ऐं हींअर बि हिन जी शुरूआति आहे जेकॾहिं हिकिड़ो बि माण्हू शरीफ़ माण्हू पंहिंजो लेसन वारो हथियार खणी पंहिंजे बचाव लाइ निकिरे थो त उनखे पकड़ियो थो वञे ऐं हेतिरो सारो अमलो जेकॾहिं अचे थो हेतिरा सारा हथियार खणी था अचनि उनखे कुझु बि नथो चए। हिते शहर में जेकॾहिं इहे वाट ते पकड़िजी थी सघिया केतिरियूं आहिनि जेके चौकियूं आहिनि पेट्रोलिंग आहे का बि अहिड़ी जॻह कान्हे जिते पेट्रोलिंग न हुजे ऐं सम्झां थो जेतिरा दहशतगर्द उन खां त वधीक नफ़री लॻल आहे न। जेकॾहिं तव्हां हिसाबु कंदो त हिकिड़ो चोर हूंदो त 10 नफ़री वारा हूंदा जेकॾहिं उहो ई पकड़ी त को मसइलो कोन्हे। जेकॾहिं हिन जी त छाकाणि गवर्नर बि हिन जो इतादी CM बि हिन जो पूरे इलाइक़े में बाहि भरे पई को बि अहिड़ो इलाइक़ो बचियलु न आहे जिते इहे वारदातूं न थींदियूं हुजनि उहो इलाइक़ो बचियलु न आहे जिते माण्हू अॻुवान न थींदा हुजनि। उते हाणे शाह साहिब खे त रुॻो हिकिड़ो आवाज़ु टैप करे छॾियो त 20 खून थी वञनि 15 फुरू थी वञनि 10 धाड़ा थी वञनि माण्हू खजी वञनि तॾहिं चवंदो त जेको अमन अमान जी सूरत हाल बिल्कुलु बहितरु आहे। इन खां सवाइ ॿियो कॾहिं चए थो त अहिड़ी हालत माण्हू सां थी आहे माण्हू खजी विया आहिनि हू माण्हू दर्जे बदर्जे रिकॉर्ड पिया ॿुधाइनि तव्हांजी मीडिया पई ॿुधाए त 10 माण्हू खया आहिनि 20 खया आहिनि तॾहिं साईं बादशाह चए त सिर्फ़ु 2 माण्हू खया आहिनि जेके बलूचिस्तान में हाणे चोरनि सां जॾहिं ॻाल्हाइनि पिया चोरनि जी सॼी ख़बर अथनि ऐं उहे चोर धाड़ियल सभु साईं जे वॾनि जे आहिनि गाॾियुनि में आपसे मैं पूछना चाहूँगी कि तहरीक तालिबान पाकिस्तान की तरफ से हमलों की धमकी दे दी गई थी एयरपोर्ट समेत अहम तनसीबात पर उन्होंने कहा था कि हम हमले कर सकते हैं तो क्यों नहीं उससे पहले जो है वो हिफाजती इक़दाम को मौसर किया गया या सिक्योरिटी के हवाले से ज़्यादा इक़दाम किए गए। एयरपोर्ट जैसे हसास इलाके में जब दहशतगर्द दाखिल हो सकते हैं तो क्या मैसेज जाता है कि वो कहीं भी किसी भी जगह पे दाखिल हो सकते हैं? इस वक्त जो पाकिस्तान की सूरत हाल है जनरली मैं समझता हूँ पाकिस्तान में जिस जगह भी वो प्लानिंग करते हैं 50-60% पाकिस्तान में ॿिए हंधि एतिरा माण्हू मरण जहिड़ा हिते कराची में या सिंध में माण्हू थिया माना तव्हां हिते जी ॻाल्हि कयो दहशतगर्द उते ई त पैदा एयरपोर्ट में त पैदा कोन थिया उते हुननि पंहिंजी आख़िरकार ॿाहिरि खां अचनि था। मेरी अर्ज़ सुन लें है बिल्कुल बहुत ख़राब सिक्योरिटी की सूरत हाल। मैंने कहा अभी झंग में मेन रोड पे उन्होंने एक कर्नल को एक मेजर को बम से उड़ा दिया ठीक है। इसी एक साल में हम मतलब पाकिस्तान की तारीख में कभी कोई जनरल हमारा किसी जंग में शहीद नहीं हुआ लेकिन इसी गवर्नमेंट के दौर में एक जनरल रैंक का ऑफिसर मामूली बात नहीं होती जनरल लाखों में से एक आदमी बनता है वो तक भी शहीद हुआ इन्हीं दहशतगर्दों के हाथों बम ला के उड़ा दिया गया। मेरा सिर्फ कहने का मकसद है मैं किसी को जिम्मेदार ठहराने को ठीक है यहाँ पे होनी चाहिए थी सिक्योरिटी जो भी हुआ वो लैप्स हुआ उन्होंने घुस के अटैक किया लेकिन मेरी एक अर्ज़ ये सुन लें कि आप जब तक इनकी नर्सरीज को ख़त्म नहीं करेंगी ये चीज़ें आपको आती रहेंगी। आज मैं हमारे वज़ीर दाखिला फेडरल का एक बयान टीवी पे शायद उनका स्टेटमेंट आ रहा था कि तमाम सूबों को मिल के एक तरीके से इसको करना होगा। आई एग्री विद हिम 100% के तमाम लेकिन उसकी एक वाज़ेह पॉलिसी बनाकर फेडरल गवर्नमेंट को लानी होगी उसकी गाइडलाइंस फेडरल गवर्नमेंट को देनी होगी कि भाई दहशतगर्दों के खिलाफ ये जब तक आप ये वाजे अच्छा प्रॉब्लम क्या है पॉलिसी बनाने में प्रॉब्लम क्या है दहशतगर्दों के खिलाफ एक्शन में विल की कमी है फैसला नहीं कर पा रहे। कौन फैसला नहीं कर पा रहा? फेडरल गवर्नमेंट नहीं कर पा रही। देखिए मैंने आपसे कहा आप कराची में 100 और वाकयात हो जाएंगे आप
मैं आपसे फिर ये कह रहा हूँ कि मैं ये सिर्फ पाकिस्तान का आपसे मसला पूछना चाह है, रही हूँ, कराची नजमी का साहब, कि मसला नहीं कराची में रहे। पुलिस है, रेंजर्स है, दूसरे इदारों के अहलकार हैं, उनकी क्या जिम्मेदारी होती थी? उन्होंने मुकाबला तो किया, उन्होंने आप अपनी ये जानें देखें, भी मैं दी, आपसे 2 दिन लेकिन पहले की बात बताऊं, ये परसों वाक़या हुआ ना, उससे 1 दिन पहले कराची में 5 पुलिस वाले टारगेट किलिंग हुए। बिल्कुल। ठीक है ना? पुलिस वालों को क्यों टारगेट किया जा रहा है? चौधरी असलम जैसा ऑफिसर बम से शहीद किया गया, शफीक तनोलियो जैसे अफसर को बम ब्लास्ट करके मारा गया। क्या वजह है कि कराची में पुलिस वालों को दहशतगर्द मार रहे हैं, उन पे अटैक भी कर रहे हैं? अभी मोमनाबाद थाने में बम फेंका गया जो इत्तेफाक से नहीं फट सका। उसकी वजह यह है कि कराची पुलिस उन पे एक्शन कर रही है ना, इसलिए वो जवाब में इन पे अटैक कर रहे हैं। जहां पे पुलिस उन पे एक्शन नहीं कर रही, उनको सेफ हेवन आसानी है, वो वहां पर नहीं कर रहे। जब पुलिस उनको नहीं मार रही तो वो भी नहीं मार रहे, सारा जोर सिंध के ऊपर आ रहा है। देखिए, मैं आपसे फिर कह रहा हूं कि ये मसला पाकिस्तान का है। सिंध या कराची एयरपोर्ट एक वाकया है, एक वाकया है कराची एयरपोर्ट। आपको पूरे पाकिस्तान के ऊपर एक वाज़ेह पॉलिसी बनाना पड़ेगी फेडरल गवर्नमेंट को, और मैं समझता हूँ अगर एक वाज़ेह और अच्छी पॉलिसी बना के आएंगे तो पाकिस्तान के अवाम भी सपोर्ट करेंगे। पीपल्स पार्टी तो पहले दिन से उसमें क्लियर, स्वात में हमने की बात, नहीं माने, फिर हमने हुकूमत की रिट दिखाई। आप, हुकूमत बड़ी चीज होती है, ये ग्रुप्स छोटी चीजें। आप इन ग्रुप्स को इतनी अहमियत देंगे कि हुकूमत के लेवल पे आके बात करें, तो फिर आपकी पाकिस्तान गवर्नमेंट की रिट खत्म हो जाएगी। और जब पाकिस्तान गवर्नमेंट की रिट खत्म हो जाएगी, हमें तो यहाँ ऐसा लग रहा है कि वो दहशतगर्द और हुकूमत का लेवल एक है। हमने तो उसको यहाँ पाकिस्तान गवर्नमेंट का लेवल ही डाउन कर दिया है। ज़ैन साहब, ब्रेक जो वक्त है, ब्रेक खां पोइ मां ज़रूरु चाहींदमि तव्हां हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ज़ैन साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में जीअं नजमी साहब ॻाल्हि कई, वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेदारी थिए थी। छा असां ईअं चई करे हिक ॿिए खां ज़िम्मेदारी खां आज़ाद थी सघूं था? सिंध सरकार जो इहो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जी ज़िम्मेदारी आहे त दहशतगर्दनि खां वाज़े पॉलिसी ॾे। ठीकु आहे, APC में ॻाल्हियुनि जी जेका ॻाल्हि थी, जॾहिं मुज़ाकरात कामयाबी जी तरफ़ नथा वञनि त पोइ स्टैंड छो नथो वरितो वञे, फ़ैसिलो छो नथो कयो वञे? सभिनि सां मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेका ऑपरेशन सिंध जे अंदरि हले पई, उन जो हेड जेको आहे CM सिंध आहे, ऐं हू चीफ एग्जीक्यूटिव ऑफ सिंध आहे। प्राइम मिनिस्टर हिते अचे थो त बि साईं काइम अली शाह थो चवे त बाबा हीअ सॼी निगरानी जेको ऑपरेशन जी थिए पई, उहा बि अंडर द चेयरमैनशिप CM पई थिए। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त CM खे इहे पावर आहिनि त DG रेंजर्स बि उनजे अंडर में आहे, IG बि उनजे अंडर में आहे, चीफ सेक्रेटरी बि अंडर में आहे, पर हू चाहे त आर्मी खे बि कॉल करे सघे थो। जॾहिं पाण था चवनि त असांखे हिते एतिरा थ्रेड्स लॻा पिया आहिनि सिंध जे अंदरि, हिकिड़ो इंटरनेशनल एयरपोर्ट आहे, ऐं उन खे ते हिननि बिफोर, हालांकि मां उन ते इनकार नथो करे सघां, पहिरीं ॻाल्हि करे चुको आहियां त असांजा जवान ASF वारा पहिरीं जेके 4 शहीद थिया त उन मुक़ाबले में शहीद थिया। जेकॾहिं उहो भॼी वञनि हा या लिकी वञनि हा या टेबलेट हलिया वञनि हा त न मरनि हा। त हुननि खे मां सलाम थो पेश कयां त हू विड़ी शहादत उन जाम नोश कयो आहे। त CM जो इहो फर्ज़ आहे, चाहे कमांड उन जी अथव, नवाज़ शरीफ़ जे हथ में हिते कमांड कान्हे का, त नवाज़ शरीफ़ साहब उतां वेठो सॼी राति कमांड करे पियो। CM साहब जन आया, बसि ॾिसी हुनखां रिपोर्ट वठी या अली मदद कयूं, हलिया विया। CM was stay there till morning. कहिड़ो थियो? सुबह 4 बजे तक, 4:30 बजे तक CM साहब हल सुबुह ते असां था चऊं त सुबुह 9 बजे ते वेठो हुजे, पहिरीं छो न फ़ैसिला था विया? CM जो कमु आहे न, जॾहिं कमांड थो करे दहशतगर्दनि खे कुचलण जी, दहशतगर्द खे मारण जी, हिते हुनखे सॼी कमांड ॾिनी वई आहे। पर जॾहिं इहो बि काथे जो इहो चवणु आहे त जेसिताईं वफ़ाक़ी सरकार दहशतगर्दनि सां ऑपरेशन जे हवाले सां हिकिड़ो फ़ैसिलो न करे सघंदी, तेसिताईं कराची में हालात CM जो अबुल अमान सां मतिलबु न आहे, CM सिर्फ़ु इहो सही करण लाइ विहारे वेठो, समरी ते सही करण लाइ वेठो, बाक़ी अबुल अमान लाइ मुंहिंजो चवण जो अर्ज़ु आहे त कंहिं थाणे ते जेकॾहिं बदअमनी थी थिए, कंहिं ज़माने में थाणे जो जेको SHO आहे सस्पेंड कयो वेंदो, जंहिं ज़िले में अंदरि 5-7 थाणनि में अंदरि बदअमनी थिए त SP खे सस्पेंड कयो वेंदो त बाबा हे तूं न आल SP आहीं। ईअं हूंदो न पहिरें ज़माने में, त मां सम्झां थो त 30 साल पहिरीं मां तो ॻाल्हि कयां। हाणे जॾहिं हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ो सूबो आहे
जेके 1998 ॾिनी वई आहे 8वीं तरमीम जे तहत, अने 1998 तहत नवाज़ शरीफ़ मजबूर थी करे, हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां, मजबूर थी करे आइन खे ॾिसी करे हुन CM सिंध खे, चीफ एग्जीक्यूटिव खे हिन कमांड ॾिनी, ऐं उन कमांड खे जेकॾहिं नथो संभाले सघे त ओड़ो सस्पेंड थियणु खपे न, सस्पेंड बि न आहे, बैठो बि आहे। 3 बड़े वाक़यात माण्हू बताएं, अच्छा आपने कर ली ना बात, सस्पेंड कर नहीं, दिया CM को। सुनो बर्दाश्त करो, बर्दाश्त हिननि में ॿुधण जी बि ताक़त न आहे, सहण जी त ताक़त न आहे, बर्दाश्त। सवाल इहो आहे त जेसि ताईं इहा पोज़ीशन रहे त इन पोज़ीशन में त माण्हू मरंदा न। जॾहिं असां चऊं था ज़ुल्फ़िकार चीमा खे, पे तव्हांखे मुंहिंजा गवाह आहियो, जॾहिं ज़ुल्फ़िकार चीमा खे बाक़ी साहिब हुते ऐलान कयो ॿिया साहिब त ज़ुल्फ़िकार चीमा खे था मोकिलियूं त लड़ियूं पइजी वियूं, त पिरौं चौटानामे जे ख़िलाफ़ बाबा पिरौं चौटानामी खे असां मञूं था, हाणे मोहन त ॾियो न, आज जे बि तव्हांजे DG रजिस्टर में सभु तव्हांजे हथ में, फौज तव्हां तलब करे सघंदा, पोइ छो थो थिए, पोइ छो नथी थिए, छो नथा इहो मैं तव्हां 3 बड़े वाक़यात रजनी साहब, बताना ये चाहूंगा। बता दें, फिर इमरान ये साहब की तरफ इस पिछले टेंडर में शहबाज शरीफ साहब तब भी पंजाब के चीफ मिनिस्टर थे, GHQ हेडक्वार्टर पे हमला होता है पिंडी में, किसकी हदूद है? पंजाब गवर्नमेंट की। पिंडी एयरपोर्ट पे भी हमला हुआ था, हदूद किसकी? पंजाब गवर्नमेंट की। लाहौर में लाहौर या सरगोदा में FIA का पूरा हेडक्वार्टर उड़ा दिया गया था, हदूद किसकी? शहबाज शरीफ की। वही थे ना चीफ मिनिस्टर साहब जो अब भी है। भाई बात मैं आपसे फिर वही कह रहा हूं कि आप इसको, अगर वही मसला है ना कि फेडरल गवर्नमेंट, मुस्लिम लीग की हुकूमत, मुस्लिम लीग एज ए पॉलिटिकल पार्टी क्योंकि बेनिफिशियरी है उनकी, मुस्लिम लीग की एक प्रॉब्लम है, मुस्लिम लीग का जो वोट बैंक है वो ज़ियाउल स्कूल ऑफ थॉट का वोट बैंक है, और वही स्कूल ऑफ थॉट आज पाकिस्तान को खा रहा है। ज़ियाउल स्कूल ऑफ थॉट पाकिस्तान को तबाह कर रहा है। लेकिन हम इस तरह अगर वफाकी सरकार सिंध सरकार मैं कह रहा हूं ना, वफाकी सरकार में जिम्मेदारी देगी तो आवाम का क्या होगा? आवाम को मैं तो आप कह रहा हूं ना कि पीपल्स पार्टी में दहशतगर्दों के खिलाफ हम कोई मिक्सिंग नहीं करते, हम बिल्कुल ज़िया जा जेके मजलिस शुरा जा मेंबर से त साईं वारनि सां गॾु वेठा आहिनि, हर वो ज़िया वालों के खड़े तो आ जाता है। आप तो हर जनरल के साथ रहे, हाँ हम तो हैं, क्यों नहीं, अभी भी हैं, क्यों नहीं रहेंगे? जनरलों के अलावा आप कौन से, उनकी आपकी जो पार्टी है उनकी पैदाश है, कौन से वो पहला चीफ एडमिनिस्ट्रेटर भुट्टो साहब रहा है, कर नहीं सकते अभी तक, इसी वजह से ये पहले माशाल्लाह एडमिनिस्ट्रेटर भुट्टो साहब हो, उसको हमने ही गिराया था। कैसे गिराया? अयूब खान को हमने गिराया था। अयूब खान को आपको गिराते थे, उसको डेडी कहते थे और गिराते थे। बात यह है कि हमें मुल्क के नेशनल इंटरेस्ट में एक पॉलिसी दहशतगर्दी की बनानी पड़ेगी। मुस्लिम लीग फैसला नहीं कर पा रही क्योंकि उसको ये, एक तो ये होता है कि वो उसका जो वोट बैंक है कहीं वो उससे मुतासर तो नहीं होगा, क्योंकि वो थोड़ा सा उस माइंडेड का, इनकी एक प्रॉब्लम ये भी है। दूसरा कमिटमेंट की कमी है। जिस तरह पीपल्स पार्टी ने जब स्वात के बाद जब देखा कि नहीं हुआ, मोहतरमा ने क्लियर शहादत से पहले भी कहा कि यहाँ पाकिस्तान के झंडा लहराने पर मसला, हमने बिल्कुल स्वात में स्टैंड लिया और करके दिखाया, दहशतगर्दों को निकाला। बात ये मुस्लिम लीग की गवर्नमेंट एज ए फेडरल, हम प्राइम मिनिस्टर साहब को एहतराम करते हैं, मुल्क के इलेक्टेड प्राइम मिनिस्टर हैं, वो उसके ऊपर एक वाज़ेह पॉलिसी बनाए, सबको बिठाए। पीपल्स पार्टी हर तरह से उनके साथ है। हमने तो अभी भी जब बहुत रूमर्स इनकी गवर्नमेंट के खिलाफ फैल रही थी कि ये होने जा रहा है, हमने उसको, मैंने आपसे कहा कि आप इसको कराची तक लाके अपनी उस जिम्मेदारी से ये भागना चाहते हैं कि घर के संभाले था, दहशतगर्दी के खिलाफ पॉलिसी देनी है। लेकिन ॻाल्हि आहे ॾिसो न, अमन अमान जी सूरत हाल सिंध जो माण्हू तमामु अमन पसंद आहे, जेको बि चङो कम खणी ईंदो, या वो भी तो आपके गाड़ियों में बैठे हैं, आप बात तो सुनने के लिए तैयार हो जाए, ये तो आप में सुनने की कोई हिम्मत नहीं है, पहले सुनो तो सही फिर जवाब। अमन अमान जो मसइलो, सिंध जो माण्हू अमन वारो आहे, अमन पसंद आहे, हरू भरू चोर खे धाड़ेल खे पनाह ॾियण वारो न आहे। ऐं हींअर अमन अमान जो जेको मसइलो थींदो, बुराई आहे या चङाई आहे, ऐं सिंध गवर्नमेंट जे हवाले थींदी। हर को माण्हू पंहिंजो घर संभाले, हे पहिरियों पंहिंजो घर त संभालीनि, एतिरा के दहशतगर्द हिते एतिरा पैदा कोन आहिनि, पंजाब वारी पोज़ीशन ॿी आहे, सरहद वारी पोज़ीशन ॿी आहे, ऐं बलूचिस्तान वारी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पैदाश आहे। उते बलूचिस्तान में चोरनि खे धाड़ियल खे दहशतगर्दनि खे रहण जा वॾा टिकाणा आहिनि। पंजाब बि हिकु वॾो सूबो आहे, उन में बि आहिनि। हिते सिंध अहिड़ो को इलाइक़ो कोन्हे जंहिंमें दहशतगर्द लिकी वेही ऐं पंहिंजो जायूं जॻहियूं ठाहे। सिंध गवर्नमेंट जो कमु आहे, जॾहिं हुनखे सभु कुझु हुनजे हवाले कयो वियो आहे, पोइ छो नथा उन्हनि चोरनि जी कनि,
जेके धाड़ेल आहिनि उन्हनि जी कनि, जेके दहशतगर्द आहिनि हथियार जेके आणीनि था हथियारनि ते कंट्रोल कनि, सभु जॾहिं हिन वटि पावर आहे, रेंजर्स हिननि वटि आहे, आर्मी हिननि वटि आहे, पुलिस हिननि वटि आहे, पोइ छो नथा DGA जो केतिरा दफ़ा आयो आहे त सियासी हिते जेका इंटरफेयर थिए पियो उहा न थियणु घुरिजे न। त ॾिसो कीअं था हिते जेकॾहिं इहे वाक़िया न थियनि ओसि ताईं इहे चोर ओसि ताईं न पहुचनि त अॼु असांजा इहे जवान छो शहीद थियनि हा? उते को गुल त कोन हुयो, वण त कोन हुयो जो एयरपोर्ट मां फुटी निकितो आहे, उन बि तबाही कई। ज़रूरु ॿाहिरां आया न एतिरा सारा हथियार खणी आया, उनखे अॻे पहिरीं ख़तमु करियो। 8-10 माण्हू आहिनि, पहिरीं उनखे ख़तमु करणु आसानी जी ॻाल्हि आहे न। पोइ हू पंहिंजा जॾहिं मोर्चा संभालिया, पंहिंजो जॻहि संभालियो, तॾहिं एतिरा जवान बि शहीद थिया ऐं सदो सिर त उहे हुननि खे त आसिरो लाहे था अचनि। बाक़ी हर हीअ हमेशह हिन पीपल्स पार्टीअ जो असूल रहियो आहे त हरू भरू इल्ज़ाम तराशी ॿिए ते कंदा। जेकॾहिं हिते जे कंहिं सां आहे इंतकामी कार्रवाई वठणी अथनि त ATC गाॾी उते पहुची थी सघे, मोबाइलूं बि उन ते करे था सघनि। बाक़ी चोरनि खां पासो करे छो था कनि? उन्हनि ते पंहिंजी ताक़त इस्तेमालु कनि, उन्हनि जा टिकाणा हथ कनि, उन्हनि खे को इहा ॻाल्हि कोन्हे त ओॾी महिल को उन्हनि जो फुटनि था। उहो ज़रूरु को मनसूबो ठाहे, का हुनजो प्लान आहे, कंहिं एतिरो उन्हनि ते एतिरो सारो जेको 5 साल जेका कमु कयो अथनि त घटि में घटि उन ते कंदा। चंद इलाइक़ा जिन ते ही टिकाणे ते कब्ज़ा कंदा, उनखे ॾंडो ॾींदा, त एतिरो शायदि छाकाणि सिंध जो माण्हू एतिरो न आहे जेको हिन दहशतगर्द खे साथ ॾिए। हिते जो अमन पसंदि माण्हू आहे ऐं जेको चोरनि धाड़ियल खे साथ ॾियण लाइ पोइ मजबूरी आहे त वो जैसे चोर डाटा थे होता है गरीब छा तो कर। कहा जा रहा है कि ये उज़्बेक जो है दहशतगर्द थे, अगर देखा जाए तो अगर ये बाहर का नेटवर्क इतना मजबूत है तो जो लोकल नेटवर्क है दहशतगर्दों का, जो सिंध के अंदर धाड़ेलों का राज है, उसको किस तरह से ख़त्म किया जाएगा? उसको भी ख़त्म नहीं किया जा सका। कराची समेत अगर आप सिंध के दूसरे शहरों के अजला की सूरत हाल देखें तो वहाँ भी यहाँ दहशतगर्द खुले घूम रहे हैं, वहाँ पे धाड़ेलों का राज है। तो अगर सिंध सरकार यहाँ नहीं कर सक रही, आप कह रहे हैं कि नहीं अगर वफा की सरकार को लेना होगा, धाड़ेल कहाँ से हैं? धाड़ेल तो सिंध में ही रहते हैं। बिल्कुल है, देखिए उसको हमें बिल्कुल उनको अलग रख के देखना पड़ेगा। ये टेररिज्म और डाकुओं और चोरों को अलग रख के देखना पड़ेगा। है सिंध में प्रॉब्लम, है तो जराइम ना है नहीं, देखिए जराइम की नौयत भी देखी जाती है। 15-20 माण्हू अचनि था, घर फुरियो था हलियो वञे, केरु उनखे चवण वारो न। इंडिविजुअल क्राइम के 4 आदमी ने मिलकर करे, एक होता है ऑर्गेनाइज्ड क्राइम। ये जो आपका टेररिज्म है ये बिल्कुल अलग चीज है, इसको उसके साथ ना मिक्स अप करें। वो एक बिल्कुल नॉर्मल चीज है। जिनकी जगह तबाह होती है, जिनके जवान शहीद होते हैं, जिनके जवान उठाए जाते हैं, तो उनके लिए तो वही दहशतगर्द है, जैसे वही धाड़ेल वो भी दहशतगर्द है। कह रहे हैं कि नहीं वफा की सरकार को स्टैंड लेना होगा, दहशतगर्दी के लिए एक पॉलिसी दहशतगर्दों के हवाले से बनानी होगी। तो वहाँ पे कारकर्दगी आप देखें, सिंध के दूसरे शहरों में भी तो यही बदतरीन सूरत हाल है। गवर्नमेंट उस पर रिएक्ट कर रही है, जहाँ कोई भी नहीं कर रही है। एक भी आज तक जवाबदार नहीं पकड़ा गया है। कोई भी एक दिन आप साबित करें जो आदमी उठाए गए हैं वो पैसे देके वापस आए हैं, जो जिनसे धाड़े वगैरह लेके गए 1 रुपए की भी रिकवरी नहीं हुई है। बसों में धाड़े और आदमी अगवा करके जाए, बसों में उतारो जाए, कोई जगह है? एक शहर में जाए, बीच में कोई डाकू चढ़ जाए, ये उसको हिन जो होगा डाकू हिन जो तो वज़ीर आला न को तो अखबार पढ़ी सके, उनके एतरी ताकत ना है, न को तो मीडिया ॿुधी सके। ता बटन जेॾी महिल दबाईंदो, किथे 5 माण्हू खयल हूंदा, किथे 5 माण्हू मारियल हूंदा, किथे 5 धाड़ा हूंदा, तॾहिं बि चए थो अमन अमान आहे। सो ही किथे था मञे त उहो अमन अमान आहे? इहे 5-10 माण्हू जी त का हिन लाइ का हैसियत ई न आहे। इहा हालत आहे। मैं इनको सिर्फ इतना बता दूं, जैसे फेडरल गवर्नमेंट जिनके साथ बैठे हुए, मैं फेडरल एसपी को क्या करेगी? 1 हफ्ते बाद आप एक प्रोग्राम रख लें, मैं आपको नॉर्मल क्राइम की फिगर पंजाब के और सिंध के ले आता हूं। पंजाब को छोड़, हम तो सिंध की करेंगे ना। अब उनके साथ तो वो जो पंजाब जिनके साथ हमारे साथ तो ज्यादती हो रही है, एक ना पर जैसा ज्यादती थे ना जॾहिं सिंध वारे 30 दफा भी आ सकते, सिंध जे माण्हू ते जॾहिं हुक्मरानी कनि था, एक मिनट सही, 30 दफा पंजाब जी हिनखे सोधा थो, हे त सिंध ते हुक्मरानी कनि, सिंध के अमन ॾियनि, सिंध जो वो उनको अमन दो, उसके वो वोट को उसका गला घुट रहा है, उसका जनाजे निकल रहे हैं, उनके क्या उनका क्या हासिल नहीं हो रहा है। लेकिन उसका खुदा रहा, उसका उन्हनि जी सज़ा उन्हनि खे इहा पई मिले त क़त्ल पिया थियनि, उनजी सज़ा आहे त उनजा ॿार पिया खजनि,
उन जी सज़ा आहे त हू सुम्ही कोन था सघनि, उनखे धाड़ेल राति जो 10 माण्हू अचनि था, 10 ई माण्हू फुरे आराम सां हलिया था वञनि, केरु उनखे चवण वारो न आहे। इहो साबित करे ॾे, हर अख़बार में पढ़ंदो 4-4, 5-5 वाक़िया तव्हांखे मिलंदा। साईं हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए त जेको माण्हू पुलिस वापसि कयो आहे, धाड़ेलनि खां जेको धाड़ा आया अथनि उन खां हिकिड़ी रिकवरी थी आहे, जेके माण्हू क़तलु थिया आहिनि उनजो हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार कयो अथनि, हिकिड़ो माण्हू जवाबदार, कातिल जेके सवा सिधा हुते वेठा आहिनि ऐं जेके नॉमिनेट माण्हू आहिनि जंहिंते 50-50 लख इनाम आहे, उहे सिधा उन्हनि वटि मोर्चे ते वेठा आहिनि। शाम थिए थी, वञो टोलो ठाहे उहो माण्हू खणी अचनि था। हाणे उते त दहशतगर्द कोन, 2 पुलिस वारा वञनि उनजो ॻोठ तबाह करे था सघनि ऐं उन्हनि चोरनि खे एतिरी हथी पिया ॾियनि। उहे जेकॾहिं अहिड़ी हालत में बि जेकॾहिं अमन अमान नथा रखी सघनि त ही शहर में छा अचे अमन अमान करे, हिते त सिर्फ़ु बहानो आहे न। ज़ैन साहब, तव्हांखां मां पुछणु चाहींदमि, कराची में दहशतगर्दनि जे इन वॾनि हमलनि खां पोइ सिंध सरकार खे इहा शिकायत रही आहे त वफ़ाक़ी सरकार जेको आहे सो बुज़दिलाणी जेको आहे सो पंहिंजो बुज़दिलात मुज़ाहिरो कयो आहे ऐं असां सां को भरपूर ताउन न कयो आहे। चौधरी निसार साहब आयो ऐं कराची में सिंध सरकार जे कंहिं बि मेंबर सां मुलाक़ात न कई ऐं वापसि हलियो। छा वाकई ताउन न रहियो या कोऑर्डिनेशन जो अमल बहितर न आहे? बिल्कुलु कोऑर्डिनेशन हुई, केरु थो चवे त न आहे। वज़ीर इत्तलात अॼु चयो आहे त इन लाइ मां हिकिड़ी शइ ॾियां, जॾहिं चौधरी निसार साहब का अपना स्टाइल हो, अपनी पार्टी हिकिड़ी ॻाल्हि आहे हिन जी हालत, वज़ीर इत्तलात चयो आहे त जेको आहे वफ़ाक़ी सरकार बुज़दिली जो मुज़ाहिरो मार्च करे वञे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ो कत कलाम आहे, हिननि जूं जॾहिं नवाज़ लीग वारा सिंध वारा मथे दाहूं कनि था, शिकायतूं था कनि, असां सां ज़ुल्म आहे, असां सां ज़्यादतियूं आहिनि, असांजे ख़िलाफ़ु कूड़ा केस दाख़िल था कया वञनि, त नवाज़ शरीफ़ हुनखे जवाबु थो ॾिए त ऐं ज़रदारी साहिब सां ॻाल्हाईंदो, हू सिधे में चवंदा आहिनि कई बि जान खान हलो बि जान खान वटि। हाणे ज़रदारी सां छा ॻाल्हाईंदो, आई जी खे नथो चई सघे, चीफ सेक्रेटरी उहा त हिन जी एतिरी हलंदी आहे, कहिड़ी जेको अर्ज़ु इहो आहे त जॾहिं इहे रिपोर्ट थी प्राइम मिनिस्टर खे, त प्राइम मिनिस्टर सभिनी एजेंसियुनि सां लिंक में अची वियो, सभिनी खे ऑर्डर में हर टीवीअ ते पियो अचे त प्राइम मिनिस्टर 5-5 मिंट पर चवण मिंट में रिपोर्ट वञे पई। प्राइम मिनिस्टर बिल्कुलु फॉर्म में हो ऐं हुननि खे ऑर्डर ॾिने त हिनखे बि मूंखे नस्तो नाबूद कयो ऐं एयरपोर्ट खे हिननि खां पोइ ख़ाली करायो। बाक़ी ॿियो छा करे प्राइम मिनिस्टर इहो जेको चीफ मिनिस्टर जो कमु हुयो उहो त प्राइम मिनिस्टर करे पियो। चीफ मिनिस्टर साहब जो कमु त चीफ मिनिस्टर जो न, त उहो प्राइम मिनिस्टर हिननि खे अञा शिकायत आहे त मर्कज़ असां सां कोऑर्डिनेट न कयो आहे, या शर्जील साहब जो बयानु त असां सां कोऑर्डिनेट, तव्हां छा कोऑर्डिनेट कयो जॾहिं तव्हांजो कमु हो करे पियो, छाकाणि जो इम्पोर्टेंट आहे, इंटरनेशनल हो, सॼी दुनिया में, सिर्फ़ु सिंध में इहो पाकिस्तान में न थियो, सॼी दुनिया जो अखियूं खुली वञे त छा थियो आहे कराची जे अंदरि, त लाज़मन उन में शर्जील साहब जो बयान आहे त वफ़ाक़ी हुकूमत बुज़दिली जो मुज़ाहिरो कयो आहे, जॾहिं त हिननि कहिड़ी बहादुरी कई आहे, कराची हमले खां पोइ वफ़ाक़ सहकार नथो करे। छा बहादुर कहिड़ी आहे, सॼी जेके आर्मी इहो थिए थो न, डीजीए खे ऑर्डर करणु, आर्मी के ऑर्डर करण, हमेशा पांजी कमजोरी पे इल्जाम तलाशी करा। एक ऑर्डर ये भी कर दे सबको कि भाई गो अहेड, इन सारे दहशतगर्दों की नर्सरीज को खत्म करो। आपको किसने मना किया? पूरे पाकिस्तान में करें। आपको किसने मना किया? कहीं रुका कहाँ गए? पूरे पाकिस्तान में क्यों ना कहीं है सिर्फ प्राइम मिनिस्टर पूरे पाकिस्तान में क्यों नहीं करते? आपको यह कह रहा हूँ कि जहाँ तक देखो वजीरिस्तान में आलम जंग है, वहाँ हम लड़ रहे हैं। वजीरिस्तान का भी बता दूं, क्यों फेडरल गवर्नमेंट पर मुंह से क्यों नहीं कहती है कि हम मुंह से करेंगे? जो आदमी लड़ता है ना वो मुंह से नहीं कहता है, वो लड़ता है। सवाल ये पैदा होता है हुकूमत सिंध वफ़ाक़ी सरकार ऑपरेशन जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, ॿुॾ जो शिकार आहे, छो त हाणे सभई पार्टियूं मुतालबो कनि थियूं त हाणे फाइनली को स्टैंड वठणु घुरिजे, फ़ैसिले जो वक़्तु अची चुको आहे। लाज़मन असां फ़ैसिलो वरितो आहे, न वठंदा न पर वठी छॾियो आहे ऑपरेशन जो, बिल्कुलु ऑपरेशन थिए पई, ईअं न पियो थिए पर जेके सूबे में मसइला जेके आहिनि हिते सूबे जा धणी आहिनि जिन खे अवाम वोट कयो आहे, इनखे फुल पावर ॾिना विया आहिनि, तव्हां उनखे एक्शन वठो। फाटा में मिसाल तरह का गवर्नमेंट न हूंदी आहे, उहो विफ़ाक़ जे अंदरि न, उते त जंग जो हे त ॾिसो न हिकिड़े अमन अमान जो मसइलो जेको आहे ज़ाहिरी तरह, पर जेके तरक़ियाती कम जा जेके स्कीमूं या जेके मेंबर जा फंड हुया उहे हींअर साल पूरो थी वियो, 9 साल जी हाणे बजट पिया, पर तव्हां ॾिसंदो त कंहिं जॻह ते न त MP जा हज़रा असांखे त नथा ॾियनि, न नून वारनि खे ॾिनो अथनि न फंक्शनल वारनि, पर पीपल्स पार्टीअ वारे जा बि तव्हां कंहिं बि मेंबर जो तव्हां न ॾिसंदो त कंहिं वेही कंहिं रोड ते
कंहिं शाख ते कंहिं स्कूल ते का पटी लॻाई त हुन पंहिंजे फंद मां को लॻा उहो फंद सिर्फ़ु हड़प थी आहे फंद खाइण लाइ हीअ आहे वेठा बाक़ी अमूनाबाल अचे नवाज़ शरीफ़ हीअ पंहिंजो घर संभाली न पहिरें कराची में 2 प्रोग्राम बता पहिरें पंहिंजो घर संभाली न आदमी साहब जैन साहब कह रहे हैं कि ऑपरेशन का फैसला हो चुका है छा तालिबान सां हाणे मुज़ाकरात न थींदा ऑपरेशन हर उन माण्हू सां मुज़ाकरात न थींदा जेके पाकिस्तान जी रिट खे नथा मञनि हाणे त ऐलान थी चुको है हमला कंदासीं उन सां विढ़ूं था अच्छा वो कौन है उन सां विढ़ंदा अच्छा एक सेकंड वो कौन बात आप किससे उसका कर गवर्नमेंट एक बढ़ेगी। सेकंड आप बात अभी तक किससे कर रहे हैं शाहिदुल्लाह शाहिद से करते हैं नहीं शाहिदुल्लाह शाहिद कौन होता है यार आप बात उनसे कर रहे हैं शाहिदुल्लाह शाहिद कुछ भी नहीं है आप बात उन्हीं से कर रहे हो भाई आप तो ये कहो कि भाई जो हथियार डाल देगा उससे पहले हथियार डालो फिर बात करेंगे यही बात हो रही है नहीं कर रहे ना आप ये यही बात हो रही है बाकी हम अच्छा चलो भाई आप तो करो ऐसा आप तो करो गवर्नमेंट में बैठे हो आपके जिम्मेदारी से आपके दारुल हुकूमत में गवर्नमेंट अपनी जिम्मेदारी आपके दारुल हुकूमत के इंटरनेशनल एयरपोर्ट पर इतने हंजा हुआ है फेडरल गवर्नमेंट ये कहे कि मालूम हो रहा कि सियासी बयानबाजी की जा रही है इस मामले हम को तो लेकर बिल्कुल गवर्नमेंट सिंध हिननि खे सरकार देखिए ना मैंने माण्हू मरण जो को ख्याल न आहे पर सियासी फ़ाइदे वठण लाइ सियासी बयान था ॾियनि माण्हू मरण जो को ख्याल ई कोन था कनि रुगो पैसो खपे वज़ीर आला सिर्फ़ु सियासी वज़ीर आला वीचारो अहिड़ो विहारे छॾियो अथनि सिर्फ़ु संभरीअ ते वेही सही करे ॿियो हुनजो कमु न को कार केतिरा माण्हू मरी विया केतिरा थी विया छा थी विया कुझु थी विया उहो कुझु लाइ सिंध का वजीर आला इतना काबिल है कि सिंध के हाँ, अवाम काबिल। ने उसी की सरबराही में पीपल्स पार्टी ने सिंध में इलेक्शन लड़ा इलेक्शन लड़ा है ना इलेक्शन वो लड़ा है जो भी पेटी खुल रही है उसमें रिजल्ट क्या आ रही है वो भी देखो ना तो क्या आ रही है अगर आपका निगरान हुकूमत नहीं होती आपका ये जो है प्रिजाइडिंग ऑफिसर नहीं बनते तो रिजल्ट और होती प्रोग्राम से वक्त खत्म थियो आदमी साहब मेरे ख्याल है कि सियासी बयानबाजी ने मामले के सियासी तरह से हल करने के बजाय न ते दहशतगर्दी के खिलाफ अमली कदम खणण की जरूरत है गवर्नमेंट पॉलिसी दे गवर्नमेंट ही चोर बैठा है गवर्नमेंट में बैठा है ऑपरेशन जो ऐलान फेडरल गवर्नमेंट देखिए ये पूरे पाकिस्तान के लिए पॉलिसी बनेगी ये पाकिस्तान ये किसी शहर के ना 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 यार कहीं गाल देखो सिंध सरकार भी अपनी सिंध सरकार को तो आपने दे दिया ना सिंध सरकार को तो फिर किया गया ना पाकिस्तान का मसला है नहीं आप दहशत को समझे? पकड़ो मारो आपको पूरे पाकिस्तान में एक और पॉलिसी फिर बनानी हाँ, है। पाकिस्तान जो था आगे चाहिए पूरे पाकिस्तान ये की हालत ही भी हो ना पाकिस्तान में दिया है ना ये पाकिस्तान की हालत भी है है वज़ीर आज़म आपको पावर दे के जाता है हमारे आपने क्या तालिबान नहीं किया है है वहाँ पंजाबी तालिबान है जनाब या उर्दू तो पंजाबी पंजाबी इनको तालिबान मारो। वहाँ पे यहाँ पे नहीं है इनको मारो। या महाजर तालिबान नहीं है पंजाबी तालिबान इस मुल्क अभी जो उनको तो मारो लड़ो ना आप तो कौन आपको कहता कि नहीं मारो तालिबान को लड़ो ना पंजाब में क्यों उनकी आप पुष्ट पढ़ाई कर रहे हो अगर पूरे पाकिस्तान पे पॉलिसी नहीं दिया हुआ है सिंध सरकार क्यों नहीं कार्रवाई देखिए आप अगर इस मसले को अमल नहीं करना चाहते तो फिर हम सिंध और कराची की बात करें अगर इस दहशतगर्दी को हाँ, मसले को जो असल में चाहे हम तो करना यही चाहते कह रहे थे, हैं। आपको फुल पावर अगर दिए आप- गए कि भाई, दहशत आप खुद गर्दों कह रहे हैं कि कमा सिंध में करो ऑपरेशन हो रहा है सिंध में बाकी 3 सूबों में ऑपरेशन नहीं हो रहा तो वहाँ बस ऐसे दहशतगर्दों हालात को भी खुला नहीं छोड़ है दिया ना गया। हालात भाई बताओ कोई ऐसा किसी लाहौर एयरपोर्ट पर बैठा हुआ हो अभी आपके कर्नल को शहीद किया गया आपके सिटिंग जनरल को मार दी गया आप कहते हैं कुछ नहीं हुआ नहीं नहीं मैं कहता हूँ तो अफसोस फिर की वो बात। पकड़े जाते हैं सब कुछ होता है ऐसा तो नहीं है कि उसको नहीं अभी पकड़े अभी जो जाते कर्नल वो पकड़े पंजाब जाते में कोई भी नहीं पकड़ा जा रहा यार कमाल की आज सिंध में जा रहे हैं। पकड़े वो ऐसे जो रास्ते पे जा रहे हैं उनको पकड़ के टोटल पूरा किया जा रहा है टोटल पूरा किया जा रहा है अगर असली पकड़े जाते तो आज ये हालत नहीं होती ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे वो कैसे कहते थे